माकड़ वारो माकड़ वठो माकड़ वारो माकड़ वठो अदा माकड़ वारा जी भाऊ हेॾे था अची थियो कहाँ था ॿुधाए छा खयो अथव असां ये माकड़ कबाब माकड़ कबाब हाँ इहा त कबाब ॾे कराचीअ में जाम पियल पर उते माण्हू ॾाढा बीमार करे विधा आहिनि ख़बर पई आहे हिन माकड़ वो तो किराए में ना किराए में हुया असां पीरूं असां ही हुयासीं ते ॾाढियूं पेंसियूं पाए हुननि में बाक़ाइदा हुन में हणूं था कबाब ठाहियूं पिया पीसा ठाहियूं पिया अहिड़ा मज़ेदार माण्हू खाइनि पिया बीमार पइजा डॉक्टरनि वॾी बदबू अथव दादा इहो कीअं था माण्हू खाइनि तव्हां त माण्हू मारींदव हे हुन खां के मोबाइल जे में ॾिसंदा माण्हू टीवीअ में ॾिसंदा या चई मोबाइल में ॾिसंदा न उन्हनि माण्हुनि खे डप ईंदी संकट हाणे असां शहर उते कराची में पिया हलायूं 15 दफ़ा ख़बर पई आहे त उते माण्हू इलाही सारा बीमार पिया आहिनि वरी नंढो ॾिनो न सिधी ॻाल्हि आहे भगाड़े पुटनि त बि तव्हां मुड़ो नथा वञा छो मुड़ो बाबा रोज़ी असां कयूं था पिया सिंध में हाणे त उहे बि माकड़ फसलनि में खाए बि थी था माण्हू छो छा सम्झो तव्हांखे पैसो खपे बसि असांखे पैसनि था हाणे हिते सस्तो था ॾियो न असां इहे त घणी था हलायो ॻाल्हि वञे न वञे हा हलायो घणी था बाबा इहे था हलायूं असां हिते 10 रुपया अच्छा हा 10 रुपया त पोइ दाणा घणा आहिनि 10 रुपया हिकिड़ो 5 दाणा हलो सही पोइ महांगी आहे सस्ती किथे आहे ये तो महंगी आहे सस्ती किथे आहे अरे वाह था छो महांगी आहे 10 रुपये में 5 दाणा हिते माण्हू आहे रखे में था कर ॻाल्हि वञे ॻाल्हि त वरी पर उहो बि थो ॾऊं छो रहो न तव्हां माण्हू मारींदव भला जेको तव्हां टब खणी घुमो था या तव्हां सम्झ में ॻाल्हि तव्हां रुॻो पंहिंजे मतिलब जो था सोचियो बापा असांखे छा खपे हाणे भेण जी छा चई वई या ज़ुल्फ़कार पुटो छा चई वियो अटो लटो ऐं अजो अजो हा वीचारे खे 3 शयूं खपनि न हा अरे उहे त ईअं सम्झ इंसान वटि आहिनि त माना पूरो आहे अच्छा उहे शयूं हाणे भला कीअं माना उहे छा था सम्झो त हाणे उहे शयूं तव्हांखे गवर्नमेंट ॾिए थी हीअ जेका हलंदड़ हाणे पोइ ईअं भला हीअं असांखे ॾिसो न हिकिड़ो त नंढिड़ो मिसाल थो ॾियां हीअ माकड़ फसल बि खाए थी वण टिण बि खाए थी हा बिल्कुलु माण्हुनि जे पेट में वञे जॾहिं माण्हुनि खे चकर हणंदी न त ख़बर पोइ पवंदी हा ॻाल्हि वञे हाणे जेकी हीअ गवर्नमेंट आहे हा उहा तव्हांखे खसे पई या ॻाल्हि करे यार जॾहिं असांखे जॾहिं ॾिनी हुननि खां पीढ़ी वरी कहिड़ी हुकूमत पग बदिराई वई असांखे अच्छा ही वरी इमरान खान असांखे पोस्ट के पट में बदिराईंदो हाणे त उहो तव्हांखे खसे पियो मुंहुं ॾिठो थी न भाॻियो कीअं अथसि हा कीअं अथसि भला मुंहुं यार हो ज़िबरा खे कॾहिं न हूंदा आहिनि हा ये चिट कपिड़ा हा ईअं लॻंदी ॼणो ताज़ो ॿार हुनखे ॾियां ॿुधाए न मुंहुं माण्हूअ जो मुंहुं चङो चवंदा न हुजे त ॻाल्हि चङी चइबी बिल्कुलु ॻाल्हि वञे ॻाल्हि वञी असां मुंहिंजो टेप ज़ाया न कर मूंखे जॻह ते वञिणो आहे हाणे त इहे खपाइणियूं आहिनि न हे मां घर खणी ईंदुसि अच्छा ही सॼी जो सॼी मां पंहिंजी घराड़ीअ खे खणाईंदुसि बाबा खपाइण लाइ थियमि त खपाईंदो न तो छा सम्झो पोइ खपाए जान छॾाइण छो पिया माना एॾियूं महांगी छो था ॾियूं हाणे 3 जा घणा वठंदव 8 रुपए जे दाणे था खणी त पोइ चारई वठो सभु महांगियूं 8 रुपया महांगियूं 5 रुपए ॾियो त मां वठां 5 रुपए में हिकु आहे तार माण्हू भलो थो लॻे तूं वठ पर धप ॾाढी थी अच्छा जीअं अगरबत्तियूं पाण हणंदा आहियूं न ख़ुशबू थी ईंदी आहे हे बि ईअं हणी छॾ जंहिं जाइ ते काजे तोखे भॼाइणी हुजे हुते हणी छॾ एॾी धप थींदी माण्हू उहो कमरो छॾे भॼी वेंदा हा बाक़ी खाइण जे लाइक़ु कोन थी हाणे अलाह तव्हांखे बख़्शे ॾे उहो असांजे वॾनि जी प्रॉपर्टी कान्हे का ईअं न ईअं न आहे इहे तव्हां माण्हू मारण जी साज़िश ख़तमु कयो इहा जेका ज़हर खणी था त पोइ तव्हां न मोड़ंदव अड़े वठोसि अरे वाह हीअं कीअं